जे लीलाए न लही तां पिण लीलाएज, आसर मल्हाएज, सजण बाजींदड़ घणो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे हिन बेत जी तशरीह हिन रीत आहे त शाह हिन बेत में बाने खे चए थो त अगरि बाॾाइण सां सजण राज़ी नथो थिए त पोइ बि बाॾाए। आसर मल्हाएज जो मतिलबु आसरो न लाहे, मायूस ऐं नाउमीद न थी, छो त मायूसी कुफुर आहे। सजण मां मुराद अल्लाह ताला जेको तमामु घणो बाज़ारो आहे, जेको रहीम, करीम, रहमान ऐं अरहमर राहिमीन आहे। अरहमर राहिमीन जो मतिलबु आहे हुन खां वधीक को रहम करण वारो दुनिया में आहे ई न। हिन बेत में शाह लतीफ़ असांखे वहदानियत जो सबक़ बि ॾिए थो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनखे राज़ी रखिणो आहे ऐं उन खां ई घुरणो आहे।